ठीकु आहे सोट, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तव्हां सुभाणे निकिरी अचो। छा ॻाल्हि आहे पुट? छा चयो वरियाम? चाचा साईं, डॉक्टरनि चयो आहे त बादल खे होश अचे बि सही, न त सॼी उमिरि ईअं ई रहंदो। छा वरियाम वापस पियो अचे? हा। पोइ उते बादल जी सार संभाल केरु लहंदो? डॉक्टर। पंहिंजनि जो हुअण लाज़मी आहे। हाणे इहो कमु डॉक्टरनि जो आहे। उते सोट जो हुजण या न हुजण उन सां को फर्क़ु नथो पए। पुट वरियाम कॾहिं थो निकिरे? चाचा साईं, सुबुह जो मां हुन ॾे पैसा मोकिलींदुसि ऐं इस्पताल में फीस जमा कराए निकिरी पवंदो। जेकॾहिं बादल जी सॼी सार संभाल डॉक्टर कंदा पोइ ख़र्च त वधंदो न आलम? ख़र्च जी का परवाह न आहे। जे मूंखे घर में विकिणो पियो त मां विकिणंदुसि। बस दुआ कर दादा बादल ठीक थी अचे। आलम तू छा तो समझी त मां दुआ न कंदी हूंदसि? हाँ नज़ीरा, मुझे दिल मां सुबह शाम ये दुआ न करन थियूं त मालिक मुझी जिंदगी जे बदले बादल खे नई जिंदगी जी। पुट मालिक बाजारो आहे, वो असांजे मथां ज़रूर रहम कंदो। अल्लाह साईं असांजी मदद ज़रूर कंदो। प्यार करे थो कोई कैसा, 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 को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। कोई दिल में वेर रखे थो, कोई दिल में वेर रखे थो, कोई दिल में वेर रखे थो। कह जो कह साचा, कह जो कह साचा, ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया। पाण सदाइन मुड़ सहथीला, पाण सदाइन मुड़ सहथीला, पाण सदाइन मुड़ सहथीला। ज़ालिम विझन डहका, ज़ालिम विझन डहका। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। अदा दर खोलियो, दर्दन जो दरिया, दर खोलियो अदा, जो दरिया। अदा दर खोलियो, प्यार पुछे दर खोलियो अदा। मुझा मिठा बाज़ दर खोले। प्यार पुछे थो ज़ात न, अदा जे करे मुखे मस्तानी न मिली। प्यार पुछे तो मस्तानो मरी वेंदो। न काई, प्यार मस्तानी खे जे करे मस्तानी न मिली न,
ज़ात न का मस्तानो मरी वेंदो प्यार पुछे अदा दर कौन अदा ज़ात न का अदा दर कौन प्यार दिल ने जो ठा प्यार दिल ने जो ठा ये दुनिया दर्दन जो दरिया अदा साईं तव्हांजी नसीहतुनि जो हिननि ते को बि असरु कोन थींदो तव्हांजे पादरनि जे ख़ौफ़ खां ईअं ई तव्हांजे साम्हूं कंध धोणे निकिता हलिया विया सुभाणे वरी साॻा प्रकार हूंदनि अदा साईं अहिड़ा माण्हू मरंदे मरी वेंदा पर सुधरंदा कॾहिं बि कोन हिनखे छॾ पर इहो ॿुधाए त तव्हांजो हिते अचणु कीअं थियो आहे अदा साईं सुल्तान वारे मसइले लाइ आयो आहियां इन मसइले खे जल्दी हल कयो जेकॾहिं इन मसइले खे हल कयो आहे न ऐं इहा शामत शमूं मथां बि न अचे इहो मसइलो मूं नाहे वधायो पर इहो मसइलो सुल्तान पाण पियो वधाए जे छोकिरी जी ज़िंदगी जो ज़िम्मो खणो था त पोइ मां अॼु ई छोकिरी सुल्तान खे हवाले करण लाइ तयारु आहियां अदा साईं इहो तव्हां बि चङे नमूने ॼाणो था त सुल्तान अजायो छुलूं पियो छोकिरी खे मारींदो कोन जेकॾहिं तोखे सुल्तान जे मथां एतबार आहे त तूं ज़िम्मो छो नथो खणी ठीकु आहे अदा मां सुल्तान सां हिन मसइले ते वरी बि मिलां थो पर मूंखे पूरी उमेद आहे त मां सुल्तान खे हिन मसइले ते मुतमइन करे वेंदुसि ज़ोर लाए ॾिसो सुल्तान सां जेकॾहिं सुल्तान खे राज़ी करण में बि कामयाब वञो था त मां छोकिरी अव्हां जे हवाले कंदुसि पर एतबार वठण खां पोइ अदा साईं जेकॾहिं सुल्तान मूंखे एतबार ॾिनो त मां बि अव्हांखे एतबार ॾींदुसि वधीक बहितर आहे त मसइलो खून ख़राबे खां सवा ईअं ई हल थी वञे दे ख़बर छोकरी खुश ताही न जी चाची खुश छो न हूंदी है आई पोड़े मां तुंहिंजी जान छुटी इंदौरन में पई लुनी हां नवा ताम पई खाई रोज अंगूर सूफ अलाए केड़ा फ्रूट पई खाई अञा खुश न हूंदी है छा चाची हिते रहण जो तूं गलत मकसद थी कढी एड़ी काई भी गाल ना है जेको तूं समझी पई आई हिकड़ी आऊं छा सजो गोठ तो ये समझे भाई जादव जी साइड हुकुम आई आऊं तो इहो ही पई जमा इनके बुधायास पई जेको सजो गोठ तो चवे गोठ गालियूं करे तो या तू पाण तो भाई तो भामू जी से पान सड़े मालिक बख्शई न करे जो तहां जे खिलाफ मां एक लफ्ज भी कटा रही सियाणी तू तो घर में वेठी आई न तो बाहर जेके गालियूं हलन पयूं न जे उहे गालियूं तुझे कन्नन ते पइजी वञन त पो तोबा माई वे गालियूं बुधी तुझे त पेरे नेठा जमीन ही निकरी वञे आ उहे तो तोखे मु अञा बुधायूं कोन न अञा त बाना मु गालियूं कयूं माई बाहर त माण्हू चवन था त अकबर सदोरी के मलुक का तलाक ॾियारे पाण निकाह विझंदो बस माई बस छॾिनन गालिन के तू यो बुधाए त तुंहिंजो हिते अचण कीअं थियो आहे रसियाणी इन्ही कम जे करे तो वटि त आई आहियां बाहर जेके गालियूं पयूं हलन न सोचम तो खे त आगाह कयां न अकबर खान के चई छोरी जो बिलो कयो बस माई बस वधीक मां तोखे ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾींदस तो बुधायो मूं बुधो हाणे वञ ता माई आऊं तुंहिंजे पेरनि जी खाक पई लताड़ मचाल जो पुछां पर माई जेका हिन ॻोठ में हवा हली रही आहे न इन खां पहिरीं जो 7 राजन ताईं पहुचे अकबर खान खे चई छोरी जो बिलो कर किथे इहे न थे जो हिन छोरी जे करे तव्हीं किथे ॻाल्हाइण जे क़ाबिल ई न रहो किथे मुंहुं न ॾेखारे सघो आ मूंखे छा आहे
शमो तू छा तो समझी अकबर खान का तुझो पलांद न वठंदासीं तुझो पलांद गाए वजाए वठंदासूं इहो अकबर खान असांजी निड़ी में मच्छी जे कंडे वांगुरु अटकियल आहे इन जो मकसद तहां अकबर खान में हथ कोन विझंदा पहिरियों आलम खान जो बिलो कयूं उन खां पोइ अकबर खान खे लेटाए ही गोट छॾे हलिया हलंदासीं जेकॾहिं अकबर खान खे असां पहिरियां लेटाए विधो त पोइ इहो आलम खान पुलिस सां गॾु असांजो कब्र ताईं बि पीछो कंदो रहंदो इन करे फ़िलहाल अकबर खान खे थोरो पासीरो करणो ई पवंदो बाक़ी अकबर खान जी कुझु शर्तनि जी वारे वारे सां सार संभाल लांदा रहंदासीं पहिरियां ई सोढो उन खां पोइ साबू उन खां पोइ खैरू खई सटको ॾियणो पवंदो इन करे तुंहिंजो हिसाब सिधो करे था ॾियूं ॿियो तुंहिंजे लाइ छा था करे सघूं नज़ीरा अॼु ताईं मां तोते आङुर बि नाहे कई जेकॾहिं ॿीहर का लापरवाही कई न त अहिड़ो सबक सेखारींदोमांइ जो सॼी ज़िंदगी यादि रखंदी आलम मूंखे कहिड़ी ख़बर त राणी बग़ैर इजाज़त जे घर खां ॿाहिरि निकिरी वेंदी अती जो दिमाग़ उन ॿार वांगुरु बणिजी वियो आहे जेके न पाणी जी ख़बर आहे न बाहि जी इन करे जे घर जो को कमु रहिजी वञे त भली रहिजी वञे अती जो ख़्यालु रखंदी कान इहा बि भलाई जो मां ऐं मुंहिंजो सोट वक़्त ते पहुची वियासीं त हिन राणीअ खे सुल्तान वारा वापसि न कनि हा जेकॾहिं बलहार अधी खे पंहिंजे घर में वठी वञण लाइ कामयाब थी वञे हा त उहे महाराज खां सवाइ अधी खे वापसि घर न कनि हा आलम हिन ग़लतीअ जी माफ़ी ॾे आइंदा अहिड़ी ग़लती न थींदी गलती थियण बि न घुरिजे जे गलती थियण खां पोइ असां पछतायूं हिन खां बहितर आहे त अहिड़ी को बि गलती न थिए बाबा असां पंहिंजी ग़लतियुनि जे करे तोखे बाहि जे आड़ा में उछलाए छॾियोसीं पर ही अॼु भाउ दुनिया सां जंग जुड़ रहे तुंहिंजूं ख़ुशियूं तोखे आणे ॾींदी इहो हिकु तुंहिंजे भाउ जो तोसां वाइदो आहे छॾियो परेशानियुनि खे ही वठो जूस पियो सोचे सोचे ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदा पिया वञो मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा मिली रही आहे हिकु मसइलो ख़तम ई कोन थो थिए त मथां वरी ॿियो मसइलो मुंहिंजी त सॼी ज़िंदगी इन्हनि मसइलनि में गुज़री वई आहे भानु बेगा कुदरत वारो पंहिंजनि प्यारनि ॿारनि खे ईअं आज़माइशुनि में विझंदो आहे असां त गुनाहगार बंदा आहियूं भानु बेगा उहे तरफ़ बाक़ी जा बाना ई ॿिया आहिनि जेके आज़माइशुनि जा लक लताड़ींदा हर आज़माइश के पास कंदा अॻिते वधंदा वञनि था भानु बेगम असां त थोरी मुश्किल में नाफ़रमान बणिजी था वञूं तॾहिं त तोखे चवंदी आहियां त ही ॻोठ तव्हांखे रास न ईंदो छॾे न ॻोठ खे हली शहर तारूं भानु बेगम जेकॾहिं मूं हीउ ॻोठ छॾियो न त सुल्तानी आलम खान वारा पाण में विड़ी विड़ी पंहिंजा वेड़ा वीरान करे छॾींदा हिन ॻोठ खे बिल्कुलु तबाह बर्बाद करे छॾींदा ऐं हिन ॻोठ में कुझु मिसकीन ग़रीब माण्हू वेठा आहिनि जेके मुंहिंजो ॾाढो ई आसरो आहे जेकॾहिं मूं ॻोठ छॾियो त उहे सभु पंहिंजो लॾो खणी था हलिया वेंदा हमेशह हमेशह तव्हां खां जेतिरो पुॻो तव्हां उहो कयो हाणे ॿियनि जे करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो सुख चैन बर्बाद छो था कयो इन करे चवांव थी त शहर हलो बाक़ी ज़िंदगीअ जेके बि ॾींहं आहिनि उहे अहिड़ी सुख चैन सां गुज़ारियो मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे हिन ॻोठ जो अमन भानु बेगा ऐं मां उसी ताईं सुकून सां न वेंदुसि
जिस ताईं हिन ॻोठ में अमन न कराईंदुसि। हा भानु बेग। जाड़ा अॼु मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जेको आउं तोखे चवां न अॼु खां पोइ उहे कम शुरू कर। ज्यादा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। भला हिन ॻोठ में बम ब्लास्ट करण जो प्रोग्राम ठाहियो थी छा? ईअं ई सम्झ। हा ठका बि कोन थींदो, बम बि कोन फाटंदो। जेको अकबर खान आहे न जी इज्जत सम्झ त मिट्टी मैल थी वेंदी। जेको टांडो अकबर खान जी हवेली में उछले आई आहे न वो हिन महिल ताईं दुखी दुखी मच बणिजी वियो हूंदो। जेकॾहिं अञा बि मच नाहे ॿरियो न तोखे फूका ॾेई उनखे वधीक मच ॿारणो अथई। अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पिए थी करे, मुंहिंजो त ॿुधी ॿुधी वायूं पताल थी वियो। जादो जेको चवणो अथई न सो साफ़ साफ़ ॿुधाए। पोइ ॿुध न। कीअं समझी वे न मुंहिंजी ॻाल्हि? वाह जादो वाह, तुंहिंजे इन शैतानी खोपड़ीअ खे दाद ॾियणो पवंदो दाद। जादो जेकॾहिं वाकई इहा ॻाल्हि पूरे ॻोठ में हुली वई न त अकबर खान पंहिंजी छोकिरीअ खे ॿ ॾींहं बि घर में विहारे कोन सघंदो। इतने त चवां ई पई न त सॼी ॻोठ में इन ॻाल्हि खे हुलाए चल, तॾहिं त अकबर खान इन छोरी खे घर मां कढंदो। भई उन खां पोइ पंहिंजी छोरी जे बारे में सोचींदो। पोइ ॾिस जाए वेठो त मिठल जी शादी जी तारीख़ कीअं नथो असांखे झटि ॾे। जादो सोचियो ॾाढो सुठो अथई। या त थींदो कमु पको, थींदासीं अकबर खान जे हवेलीअ जा मालिक, या त थींदो असांजो ई ढींगो ढेरी। नानी सियाणी सिर्फ हिकु चक्कर तूं मुंहिंजो न्यापो सदोरी ताईं पहुचाए। तूं जेके बि पैसा घुरंदीअ मां तोखे ॾींदुसि। वया मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कंदसि, पर बानू बेगम आहे न असली पंहिंजे घर में पैर रखण ई नथी ॾे। नानी सियाणी जेकॾहिं न तूं कोशिश कंदीअ त कमु ज़रूर थी वेंदो। कहिड़ो न्यापो पहुचाइणो आहे? तूं सिर्फ मोबाइल सदोरी ताईं पहुचाए, वधीक हुन सां मां पाण ॻाल्हाईंदुसि। ले अबा मोबाइल, मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कयां थी। वधीक तुंहिंजो नसीब। ये दुनिया